पहिरियों सवाल त काफ़िरनि इहो कयो हुयो त साईं रूह जे बारे में वयसअलूनका अनिर रूह क़ुल रूह मिन अम्रि रब्बी। फरमाई त रूह जे बारे में अवां छा था चओ? अल्लाह पाण साईं जन फरमायो त रूह मुंहिंजे अल्लाह जो हुकुम आहे। ऐं ॿियो उन्हनि इहो सवाल कयो त साईं इहो असहाबे कहफ जे बारे में अवां जो छा ख़्यालु आहे? असहाबे कहफ जो वाक़ियो क़ुरान मुकमल तौर ते जेको मतलूब हुयो अल्लाह तबारक व तआला उन असहाबे कहफ जे वाक़िए खे ज़िक्र करणु फरमायो। ऐं उन खां बाद में वरी अल्लाह साईं पंहिंजे मर्ज़ी जे तहत इन में हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो इंतहाई सबक़ आमूज़ वाक़ियो अल्लाह साईं ज़िक्र करणु फरमायो, जंहिंजे अंदरि केतिरा ई सबक़ अल्लाह पाक जेके आहिनि रखणु फरमाया। हिकिड़ो त मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक इहो सबक़ ॾियणु फरमायो त मूसा भली तूं अल्लाह जो नबी आहे, पर जेको जेतिरे वॾे मंज़िल ऐं मर्तबे ते हूंदो आहे उन जे मथां बार बि ओतिरा पवंदा आहिनि। तंहिंजे करे तोखां लफ़्ज़िश इहा थी वई जो तो चयो त ज़मीन जे तख़्ते ते ॼाणंदड़ मां सभ खां वधीक आहियां। इहा ॻाल्हि अल्लाह खे नापसंद आई। अल्लाह पाक तुंहिंजे मथां आज़माइश विधी ऐं तोखे मोकिलियईं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जे मदरसे में। उते वञी करे तोखे कुझु इल्मु सेखारियईं। हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम उते तोखे जेके आहिनि अहिड़ा अजीबुल क़िस्म जा वाक़िया ॾेखारिया जेके अव्हां जी सम्झ खां ॿाहिरि हुया। पोइ वरी उन्हनि जी ताबीर बयानु करणु फरमाई। ऐं ॿियो अल्लाह तबारक व तआला इन मां सबक़ इहो अता फरमायो त जॾहिं कंहिं इंसान खे जाइज़ कम जे लाइ कंहिंजे साम्हूं सिखण जी नौबत अचे त ज़ाहिर आहे जाइज़ कम जे लाइ जाइज़ जेके शर्त आहिनि उहे उन उस्ताद जा मंझबा, न के शागिर्द जी उते मर्ज़ी हलंदी। उस्ताद जेको आहे उते पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो, शागिर्द उस्ताद जी मर्ज़ी जे मुताबिक़ उन तालीम खे सिखण जी कोशिशि कंदो। जहिड़ी तरह हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम जो अल्लाह पाक उस्तादी ऐं शागिर्दी जो मिसाल क़ुरान में बयानु फरमायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां शर्त रखियो न ख़िज़र अलैहिस्सलाम, फरमाई त सभ खां पहिरियां इहो आहे त हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुश्दा क़ाल इन्नका लन तस्ततिअ मई सबरा। मां अहिड़ा कम ई अहिड़ा कंदुसि जंहिंमें तोखे सब्र ई कोन थींदो। ऐं तूं सब्र कंदे कीअं जॾहिं त मालम तुहित बि ख़ुबरा, तोखे हुन सब्र जी कंहिं बि क़िस्म जी इहा इम्कान ई कोन्हे, तोखे सम्झ ई कोन्हे हुनजी। बिलाख़िर टे वाक़िया अल्लाह सां ज़िक्र फरमाया। उन्हनि जो जेको आहे जवाब बि हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जी ज़बानी इन मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधाइणु फरमायो। हाणे उन्हनि काफ़िरनि जो जेको टियों सवाल हुयो, पहिरियों रूह जे बारे में, ॿियो असहाबे कहफ जे बारे में, ऐं टियों जेको आहे सिकंदर ज़ुल्करनैन जे बारे में। सिकंदर ज़ुल्करनैन जेको आहे लिखनि था त इहो इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने खां बाद में इहो सिकंदर हिकिड़ो बादशाह आयो। इन बादशाह जेके आहे इन पूरी दुनिया जे मथां हुकूमत कई। काइनात जे अंदरि चवंदा त 4 अहिड़ा बादशाह गुज़रिया आहिनि जिन सॼी काइनात जे मथां हुकूमत कई। ॿ जेके आहिनि उन्हनि मां मुस्लमान, जिन मां हिकिड़ो त अल्लाह जो नबी आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, ऐं ॿियो जेको आहे सिकंदर ज़ुल्करनैन। इहो नबी न आहे, अल्लाह जो प्यारो बानो आहे। बहरहाल अल्लाह पाक उनखे अहिड़ी ताक़त अता फरमाई। ऐं ॿ जेके आहिनि काफ़िर बादशाह हुया जिन पूरी दुनिया जे मथां हुकूमत कई, सॼी दुनिया जे मथां। हे त मुल्कनि जी हुकूमत हूंदी आहे, पर उन्हनि जेका आहे सॼी दुनिया जे मथां हुकूमत कई। उन्हनि मां हिकिड़ो जेको आहे बुख्त नसर बादशाह हुयो ऐं ॿियो बादशाह हुयो नमरूद। इन्हनि जेका आहे हुकूमत कई सॼी काइनात जे मथां। त अल्लाह तबारक व तआला कॾहिं हुकूमत काफ़िरनि जे हवाले बि कंदो ऐं मर्ज़ी जो मालिक आहे। अल्लाह खां कोई पुछण वारो कोन्हे। इन जे अंदरि आज़माइश आहे इंसान जे लाइ। इंसान हमेशह पंहिंजे ईमान ते, पंहिंजे यकीन ते अहिड़ो मज़बूत ऐं कारबंद रहे जो जहिड़े बि वक़्त में इंसान जे मथां जेका आज़माइश अचे उन आज़माइश जे लाइ इंसान हर वक़्तु तयारु रहे। का ज़िंदगी पंहिंजी इंसान अहिड़ी न गुज़ारे जंहिं ज़िंदगी में उन जे लाइ का शइ नामुमकिन अची वञे। असां त हैरान थींदा आहियूं जीअं असां अवाम जे अंदरि इन शइ जो इज्तिमा ऐं शऊर न आहे, या असांखे पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल न आहे। जीअं ॿाहिरनि मुल्कनि जा मिसाल पेश कंदा आहियूं, बाबा हुते अंडा महांगा थिया, अवाम पाण में ॿधी करे उन ते एहतिजाज कयो, अंडा उन्हनि खाइण ख़रीद करणी छॾे ॾिना। इंडस्ट्री जेके अंडनि वारियूं उन्हनि तौबा ताब थी करे सस्ते में सस्तो अंडो जेको आहे माण्हुनि खे फराहम करणु शुरू कयो। पर हिते असां वटि मुमकिन ई न आहे। असांजो रड़ियो कोको कणिक महांगी थी वियो, अटो महांगो थी वियो। हिकिड़ियूं शयूं बुनियादी ज़रूरत वारियूं शयूं उहे त इंसान नथो छॾे सघे, चाहे महांगी हुजे। जीअं अटो आहे, इहा हिकिड़ी बुनियादी ज़रूरत वारी शइ आहे। पर जेका खंडु आहे इहा बुनियादी ज़रूरत वारी कोन्हे, बुनियादी ज़रूरत वारी शइ आहे। खंडु सां इंसान ज़िंदा रही सघे थो। या खणी उनजी प्रोडक्ट तव्हां जेको आहे गुड़ ते मुंतक़िल कयो, या उन खां अलावा जेकॾहिं गुड़ बि न खाए भला थोरो पंहिंजे पाण खे आसानी जे लाइ या पंहिंजे मुआशिरे खे बहितर बनाइण जे लाइ इन्हनि शयुनि जो जेकॾहिं माण्हू बाइकाट करे त छा थी पवंदो। पर इंसान में इहो शऊर कोन्हे। जीअं खीर महांगो थिए थो माण्हू बाइकाट करे वेही रहे। ॾिसो कंहिंखे आहे कि वाड़े वारे खे हिमत अवाम सां मोले, पर असां वटि न आहे। असांखे ख़बर आहे जेकॾहिं 5 माण्हू हिकिड़ा बाइकाट करे वेंदासीं त वरी ॿिया वरी फ़ाइदो वठी उहे वरी अञा ब्लैक ते अञा सस्तो हुननि खां ब्लैक मेलिंग करे अञा वठी वेंदा।
तमामु वधीक वधे सो मतिलबु इहो आहे त इंसान ज़िंदगी अहिड़ी गुज़ारे जंहिं ज़िंदगी जे अंदरि को फ़र्क़ु न पवे जेकॾहिं गैर ज़रूरी शइ इंसान जी ज़िंदगी मां निकिरी वञे जे अॼुकल्ह जेके मोबाइल इस्तेमालु कनि था न उन्हनि जे मथां हिकिड़ो अज़ाब आयल आहे त बाबा व्हाट्सएप बंदि थो थिए वॾी मुसीबत थी वई हालांकि इंसान ज़िंदगी अहिड़ी गुज़ारे व्हाट्सएप छा मोबाइल ई बंदि थी परवाह ई न हुजे अॻ में ज़िंदगी कोन हलंदी ऐं अव्हां जेकॾहिं चाहियो न चाहियो मुआशरो ऐं हालात उन डगर ते हलंदा जंहिं ते उन्हनि जो तक़दीर ऐं उन्हनि जो फ़ैसिलो लिखियलु हूंदो पोइ कुझु में जेको आहे हुकुमराननि जो हथ हूंदो आहे कुझु में कुदरती तौर ते जीअं हाणे सीउ अची वियो अव्हां चाहियो न चाहियो अव्हांखे कंबल वेहणा पवंदा सीउ त हलंदो तव्हांखे वणे बि हलंदो न वणे बि हलंदो गर्मी तव्हांखे वणे बि गर्मी हूंदी न वणे बि गर्मी हूंदी अहिड़े नमूने सां ज़िंदगी जूं जेके ज़रूरत खां जेके शयूं ॿाहिरि निकितल आहिनि त उन ते इंसान एतिरो जेको आहे महव न थी वञे जो केतिरा ई जेके तव्हां वाक़िया ॾिसो त मोबाइलनि जे करे माण्हू ख़ुदकुशी कंदा एतिरे क़दुरु मुआशरे जे अंदरि बेहिसी अची वई मोबाइलनि जे करे ख़ुदकुशी कंदा पाण में गेम खेॾंदे पंहिंजी जान तबाह था करे छॾनि अहिड़ी जेका आहे कहर वारी गेमियूं निकितियूं आहिनि अहिड़ियूं वीडियो ऐं लिखियलु हुयो त हिन पोएं साल जे अंदरि अलाए केतिरा जेके आहिनि सभई माण्हू 250 साल घणा लिखियलु हुया पाकिस्तान में सिर्फ़ु फोटूं कढण जी बीमारी जे करे हादसनि जो शिकार थी विया भई विया ये इंसानियत है एतरी बेहसी इंसानियत जी जो पंहिंजी ज़रूरतुनि खां पंहिंजे इंसान पंहिंजी ज़िमेदारी खां आगाह कोन्हे बाक़ी जेको आहे जेके वाहियात शयूं उन जे अंदरि काफ़िर जेके असांखे मुलवस करे छॾियो असांखे शूर बि न आहे त असां कहिड़े तरफ़ था बहरहाल मुआरिज़ कयमि त चइनि बादशाहनि सॼी काइनात जे मथां हुकूमत कई रब जी मर्ज़ी आहे मुस्लमान जी हुकूमत में काफ़िर जी हुकूमत में अल्लाह जी मर्ज़ी आहे सिकंदर ज़ुल्करनैन जे बारे में क़ुरान फरमायो फरमाईंदा वयसअलूनका अन ज़ुल्करनैन कुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा फरमाए प्यारा अव्हां खां सवाल कंदा सिकंदर ज़ुल्करनैन जे बारे में कुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा क़ुरान फरमायो असां अन क़रीब तव्हां हिन सिकंदर ज़ुल्करनैन जो वाक़ियो तव्हां जे मथां बयानु कंदासीं पोइ हिन सिकंदर ज़ुल्करनैन जेको आहे सफ़र शुरू कयो अल्लाह जे हुकुम सां दुनिया जा असबाब अल्लाह से उन जे तरफ़ मुसख़र करे छॾिया हुया पोइ हुन सफ़र शुरू करे छॾियो अॻिते हली करे याजूज माजूज सां मुलाक़ात थी उते भित ठाही हिनखे क़ुरान जेको आहे तफ़सील सां ज़िक्र फरमायो आहे अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।